सोभोदेरो भरिसां मशहूर दरगाह सैयद कामिल शाह जहानिया जी सालियानी 15वीं वरसी वरी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। वरसी में सिंध जे मशहूर सूफ़ी फनकारनि सूफ़ी कलाम ॻाए संदसि खे भेटा पेश कई। दरगाह सैयद कामिल शाह जहानिया जे उर्स मुबारक जे 17 जी शुरूआत संदसि ई शहज़ादे ज़िले खैरपुर मीरस जे काउंसिल मेंबर सैयद अली गुल शाह जहानिया ऐं सैयद बहादुर अली शाह जहानिया जे अचण सां शुरू कई वई। तक़रीब में मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि वरी अंग में शिरकत कई, जंहिं में सैयद कामिल अली शाह जहानिया जी मेहंदी पिणु निकिरंदी। मेहंदी में संदसि फर्ज़ंद अज़ीज़ ऐं मुरीद वॾे अंग में पिणु शरीक हूंदा। वरसी खे रेडियो ऐं टीवी जा मशहूर सूफ़ी फनकार उस्ताद मुनीर अहमद मेमण, अब्दुल रहीम मेमण ऐं ॿियनि संदसि जी शाइरी ॻाए भेटा पेश कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।